ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कराची वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध काबीना जो अहम इजलास सुभाणे 16 जनवरी ते सॾाए वरितो। इजलास में 43 एजेंडाउनि ते गौर कयो वेंदो। इजलास में सिंध ट्रांसजेंडर एजुकेशन पॉलिसी जी मंजूरी ॾिनी वेंदी। कराची ओलह ज़िले में क़ब्रिस्तान लाइ 10 एकड़ ज़मीन जी अलाटमेंट जी मंजूरी ॾिनी वेंदी। आटोज़ोन प्रोजेक्ट कराची लाइ पाकिस्तान कार एंड मशीनरी कमेटी के 1000 एकड़ ज़मीन लीज़ ते ॾियण वारो मामलो एजेंडा में शामिल। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। कराची में वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध काबीना जो अहम इजलास सुभाणे 16 जनवरी ते सॾाए वरितो। इजलास में 43 एजेंडाउनि ते गौर कयो वेंदो। इजलास में सिंध ट्रांसजेंडर एजुकेशन पॉलिसी जी मंजूरी ॾिनी वेंदी। कराची ओलह ज़िले में क़ब्रिस्तान लाइ 10 एकड़ ज़मीन जो अलाटमेंट जी मंजूरी ॾिनी वेंदी। आटोज़ोन प्रोजेक्ट कराची लाइ पाकिस्तान कार एंड मशीनरी कंपनी के 1000 एकड़ ज़मीन लीज़ ते ॾियण वारो मामलो एजेंडा में शामिल। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।